पोइ हिनखे जेको आहे पकिड़े करे कणिक जे फसल जे अंदरि खणी आहे, घरनि जे पोइ कणिक जो फसल आहे। पोइ हिनखे उते खणी करे हिन सां सनाह कयूं। सनाह खां बाद में जेको आहे हिनखे उछलायूं हलिया विया। हिन देरि जो कई त परियों रस्तो निकिरंदो आहे हिकिड़ो कचो वाह मां, असां उहो वठी करे मस्जिद वियासीं। उते मस्जिद में बि कोन हुयो। वरी पोइ असां सोचियो त हेॾो असां आया आहियूं, हाणे हेॾो विचों बि छोकिरो ईंदो आहे, हाणे हे रस्तो वठी वञी असां पंहिंजे घर वञूं। असां विचों आयासीं त हे बने ते पियो, वञी कांच बि लथ लही हितां करे पियो। पुछा कयो त छा आहे, छा मसइलो आहे? चयोमांसि असां फलाणे माण्हुनि सनाह कयो आहे। पोइ असां हिनखे खणी करे वियासीं घर पंहिंजी। पोइ असां उन्हनि ॾे वियासीं जंहिंजा नाला खयां, असां उॾाए वियासीं, उहे हुते हुया ई कोन। पोइ वरी असां पंहिंजो हया ऐं शर्मसारी जे हिसाब सां असां छोकिरे खे पहिरियों न खयोंसीं। असांजो पाड़े जो मसइलो आहे, ॼाण आया कलाक हथ में ईंदा, पर कलाक हथ में ई कोन आया। ॾिठोसीं त हिन जी बि जेको आहे ब्लेड बि हले पियो, हिनजी तबियत बि घणी ख़राबु थी वई। पोइ तक़रीबन 10 जो टाइम हुयो। असां ए सेक्शन ठुल असां हिनखे उते खणी वियासीं। पोइ थाणे ते असां हिनखे आंदोसीं, थाणे हलनि असांखे लेटर ॾिनो। वरी असां हिनखे सिविल अस्पताल खणी वियासीं ठुलारी में। वरी असां हिनखे होॾां खणी वियासीं। पोइ असांखे तक़रीबन 2 कलाक 2.5 कलाक उते लॻी विया। हिते टाइम 1 थिए पियो। पोइ उन्हनि असांखे चयो जेकाबाद था हिनखे खणी वञूं। असां चयो हाणे साईं जेकाबाद असां खणी वञूं, मौजूदा सूरत हाल अमन अमान बि ख़राबु आहे, इन त रस्ते में असांजा कपिड़ा ई लाहे वञनि। पोइ हिननि चयो त भाउ हाणे नथा ॾियूं त हिनखे सुबुह ज़रूरु खणी वञो। हिते असां आंदो आहे, हाणे लेटर आंदो आहे। लेटर खां बाद बि हिननि ॾिसी करे इहो चयो भाई छोकिरो जेको आहे रेफर थींदो, जेको आहे हिनजी ट्रीटमेंट थींदी लाड़काणे। पोइ हाणे जेको डॉक्टरनि जो जवाबु जेको मशवरो, पोइ हिनखे ॾिसंदे करे पोइ जेको लाइ अमल आयो असां उहो रस्तो वठंदासीं।